अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं सिंध जो पियांबर सिज जे उनवान हेठि जगदीश आहूजा लिखे थो। हिन भेरे 17 जनवरी 2025 ते सन जे उफ़क़ ते ॼणक नओं सिज उभरियो हुजे। उमेद जो सिज नई सिंध जो पियांबर सिज। हिकु तरफ़ ॾाहप हुई, हिकमत हुई, नेक ईमानदार ऐं सरकश सरवाणी जो जलवो हुयो, ऐं ॿिए तरफ़ ॻाढ़ा गभरू जुंग जवान हुआ जिन पंहिंजे अखियुं कॾहिं सैयद साईं जीएम सैद खे ॾिठो बि न हुयो, पर जिन जे अखियुनि में आज़ादी जो सपनो ऐं रूह में सरकशी जी सूंह हुई। जॾहिं खां सिंधू जी थञ सुकाइण जा नवां मनसूबा मंज़र ते आया आहिनि, तॾहिं खां सिंध जे सुकल शरीर में जीअण जो नओं साइस, जदोजहद जो नओं उत्साह पैदा थियो आहे। भलाशक सिंध यूनाइटेड पार्टी उन तहरीक जी सरवाणी करे रही आहे, पर जंहिं उत्साह सां सिंध जो अवाम ऐं सियासी पार्टियूं हिन नई क़ौमी तहरीक जी धारा में शामिल थी रहियूं आहिनि, त मायूसी ऐं मातम जा कारा ककर उफ़क़ तां हटाए छॾिया आहिनि ऐं नओं सिज उफ़क़ ते उभरी रहियो आहे, जंहिंजी झलक साईं जीएम सैद जे 121 जनम ॾिहाड़े जे मौक़े ते सन में सिंध में ऐं सिंध खां ॿाहिरि आबाद सिंधी माण जे हौसले ऐं वेलवेले में नज़र अची रही आहे। ऐं हाणे वक़्तु अची वियो आहे त कूड़ जा सभु कोट किराइण लाइ सच जो हथोड़ो हलाइजे। घणी मुसलियत थी चुकी, अचो त हिसाब किताब कुझु सिधो कयूं। 11 जनवरी 2025 ते साना पारां आर्ट काउंसिल कराची में कोठायल कॉन्फ्रेंस में सिंध यूनाइटेड पार्टी जी नुमाइंदगी कंदे मूं जॾहिं आलमी पस मंज़र में कुझु तल्ख़ हक़ीक़तूं खोले बयानु कयूं, त मुंहिंजे केतिरनि सॼणनि चयो त थोरो ख़्यालु करे एहतियात कर। ॻाल्हि त संगत जी सही आहे, पर कंहिंखे त इहा सलेब पंहिंजे कुल्हे ते खणणी पवंदी न। सो अचो त हक़ीक़तनि खे मुंहुं ॾियूं। धरती जे सियासी नक्शे जूं सरहदूं सदाईं फेर घेर जो शिकार रहंदियूं आहिनि। मुक़दस सरहदूं फ़क़्ति उहे आहिनि जिन जा नक्श कुदरत चिटिया आहिनि, जंहिंजा निशान तहज़ीबी सुञाणप जे धाराउनि में मिलंदा आहिनि। बाक़ी सियासी रियासतनि जे सरहदनि जो आलमगीर नक्शो त हर चौथाई सदी में तव्हांखे तब्दील थियल मिलंदो। असीं परे नथा वञूं, रुगो 20वीं सदी जे आलमी नक्शे ऐं हिंदुस्तान जे नक्शे ते नज़र था विझूं। 20वीं सदी जो सिज उभरण वक़्तु बरतानवी बादशाह जो सिज ईअं उभरियल हुयो जो ईअं लॻंदो हो त अंग्रेज़नि जी बादशाह जो सिज कॾहिं लहंदो ई कोन। ऐं पोइ दुनिया ॾिठो त 20वीं सदीअ जे पहिरें अध जी पुॼाणी ते बरतानवी बादशाहत जो सिज लही वियो। 20वीं सदी जे पहिरें अध में हिंदुस्तान जी सियासी सुञाणप ब्रिटिश इंडिया तौरु दुनिया आॾो रही, ऐं सिंध ब्रिटिश इंडिया जी बम्बई प्रेसिडेंसी जो हिसो ऐं पोइ सूबो बणी। 1947 ताईं ब्रिटिश इंडिया जे सभिनी शहरनि जी रियासती सुञाणप हिंदुस्तानी हुई, ऐं पोइ ब्रिटिश इंडिया जो सियासी नक्शो बदिलजी वियो। हिकिड़ा हिंदुस्तानी रहिया ऐं ॿिया पाकिस्तानी थिया। छा जिन हिंदुस्तान खां अलॻि थियण जी ॻाल्हि कई उहे सभु गद्दार हुआ? केरु गद्दार हुयो, केरु मुहिब वतन, पर तारीख़ जो सच इहो आहे त हिंदुस्तान जो सियासी नक्शो, सियासी सरहदूं उहे न रहियूं जेके 20वीं सदी जो सिज उभरण वक़्तु हुयूं। 1947 खां पोइ 1971 में, यानी चौथाई सदी अंदरि ई बरे सग़ीर हिंद सिंधु खंड में वरी नओं मुल्क बांग्लादेश वजूद में आयो। यानी हिकु सदी अंदरि ब्रिटिश इंडिया हिक मां ॿिनि ऐं ॿिनि मां टिनि सियासी रियासतनि में विरहाइजी वियो। अहिड़ो ई हाल बाक़ी दुनिया जो बि थियो। यूरोप जो पोइते पियल मुल्क रूस 1917 जे बल्शविक इनक़लाब खां पोइ तरक़ी ऐं तोसी कंदो सोवियत यूनियन बणिजी सुपर पावर थी उभरियो, ऐं वरी 21वीं सदी जो सिज लहण खां पोइ 9 साल अॻु 11 नयनि सियासी रियासतनि खे जनमु ॾेई सियासी उफ़क़ तां गुम थी वियो। पहिरीं आलमी जंग खां पोइ विच ओभर जो बि सॼो सियासी नक्शो बदिलजी वियो, ऐं ॿी आलमी जंग खां पोइ सिहोनी इसराइली रियासत जो ज़हूर थियो। ईअं आलमी उफ़क़ ते 20वीं सदी जी इब्तिदा में अमेरिका ॻणप में ई न हुयो, जेको उन सदी जे आख़िर में दुनिया जो अकेलो सुपर पावर बणिजी वियो ऐं हाणे ज़वाल ॾांहुं वधी रहियो आहे। 21वीं सदीअ जे पहिरें अध में बि दुनिया जे सियासी नक्शे में
ईअं ई तमामु वॾी फेर घेर थी रही आहे जीअं 20वीं सदी में थी हुई। इराक़, लिबिया ऐं शाम खां पोइ हाणे वारो आहे ईरान ऐं पाकिस्तान जो। शतर मुर्ग वांगुरु वारी में मुंहुं लिकाइण सां हक़ीक़तूं कोन बदिलजंदियूं, उल्टो अव्हां बि वारी में दफ़न थी वेंदा। उन करे वक़्तु सिर नए दौर जे नयनि हक़ीक़तनि ऐं ईंदड़ तूफ़ानी तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण जी पाण मंझि सलाहियतनि उभारण जी ज़रूरत आहे, न कि हक़ीक़तनि खां मुंहुं मोड़ण जी। 1960 जे ॾहाके में GM सैयद पंहिंजे अखियुं ॾिठो त हिन मुल्क जे हुक्मराननि अधु मुल्क वञायो पर इक़्तिदार न छॾियो ऐं अॼु बि साफ़ नज़र अची रहियो आहे त इक़्तिदार ऐं दौलत जे हवस हिननि जी पहिरीं तरजीह आहे। तॾहिं त साईं GM सैयद चयो त बाक़ी बचियल मुल्क में ही हुक्मरान पंहिंजे बदअफ़ालियुनि सबबु वञाईंदा। इहो त सच आहे, पर सभ खां अहम सुवालु इहो आहे त पाकिस्तान जे हुक्मराननि जे बदअफ़ालियुनि ऐं सियासी जाग्राफ़ी जी फेर घेर जे बैनुल अक़वामी मनसूबनि जे तूफ़ानी तब्दीलियुनि में सिंध ऐं सिंधी क़ौम जो किरदारु कहिड़ो थो बीहे। शतर मुर्ग वारो या पंहिंजी तक़दीर जी वाग पंहिंजे हथनि में वठण वारो, अनारकी जे कुख में नए जनम जो बिज बि हूंदो आहे जे उन जी वक़्तु सिर शनास संभाल ऐं परवरिश कबी त नई हयाती जो सुबुह रोशन थींदो, न त पेट में ई ॿार मरी वेंदो। ठीकु ई वक़्तु आहे सिंध खे नओं जीवन बख़्शण जो, मिड़ी मुठ थियण जो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं जगदेश आहूजा जो लिखियल लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।